अरे बस यार मुझे टाइम ही एड़ो दिनों में छाप बियो छे जान त आलम जी इज्जत बियो छे जान आलमन जी इज्जत कन पहिरों छे जान पी मां जी इज्जत कन टियों छे जान तो कुरान जे हाफिज़ जी भी इज्जत कन। अब आने रमजान शरीफ अचे तो तव्हां तरावियूं केर पढ़ाईंदा पुलिस वारा तपेदार हाफिज़ अचे न भयो अहिड़ी ख़िदमत कयोसि खीर काढ़े बादामियूं विझी मिसरियूं विझी ख़िदमत कयोसि अल्लाह तव्हांखे जन्नत जा खीर पियारे तरावियूं पढ़ी उतां करे वञी हाफिज़ जी गिला कंदा तकड़ो पढ़ी पोइ पिणे खे वठी आ त पढ़ाए क़ुरान जे हाफिज़ जी गिला कबी आहे चरिया नबी से फरमायो मूंखे मेराज में टे शयूं मिलियूं टे सूरह बकर जो आख़िरी रुकू हर उन उम्मतीअ जे शफ़ाअत जो हक़ जेको शिरक न करे 50 नमाज़ूं संजन वठी हेठि लथा मूसा अलैहिस्सलाम इब्राहिम अलैहिस्सलाम बीठो छा मिलियो जे 50 जे 100 मिलन त बि ठीकु आहे छो त ख़लील हो न यार सां लेखो कंदो आहे वो तो पुट पियो कोहे तव्हां भया मंडी बकरी बि न पवंदा पोइ बि मसाला पुछंदा वधंदा नओं मौलवी बि आहे तुंहिंजो नालो मोहम्मद आमिर साईं आमिर भला कर्ज़ीअ ते कुर्बानी आहे कर्ज़ कहिड़ो अथव उबड़ीअ ते ॾाढी कुड़ाई ते हजम जा 20 रुपया हे जेको वर्ल्ड बैंक खां कर्ज़ खणी न ॾे त रब खे वठणु ईंदो न ॾींदव न अलाह जे नाले रब ईअं लोड़ाए अब डिलीवरी और गाड़ी करे अचो डॉक्सन कयो माई खयूं था वञो में खयूं था सखर वञी पहुता डॉक्टर सारा अलाह हयाती ॾिनो उम्मत जा ख़ैर ख़्वाह माई मारे खणी आया आहियो छोरो भले ॼमण ते हुजे सुई बि उहा हणंदसि जेका पाण में खे हणंदा में खे हण त खीर पट ते माईअ खे हण त छोकिरो पट ते बिल बाबा घणो 45,000 चिॿो छोरो जो न ॾियो अलाह जे नाले मोहम्मद इस्माइल जलसो रखे न भयो पाण ई पुछंदा कि जलसो रखियो थी हा ये 2 कट्ठा चांवरनि जा ये बोरी बसर जी मुंहिंजा 5,000 रुपया हे मुंहिंजा 2,000 वरी ॿियो भयो उथी ॿिए चए लाउड जा पैसा मां ॾींदुसि वरी ॿियो उथी ॿिए शामियाने जा पैसा मां थो ॾियां वरी ॿियो चए जमायत जी देगियूं मां थो कयां वरी टियों भयो उथी ॿिए त मौलविन जी मानी मां कंदुसि पर मौलविन जी मानी उहो करे जेको ताज़ो खैरपुर जो प्लाट खपाए अचे मौलवी थोड़ा ही पालन आने थे मैं हूँ पालन गज्जी पौंदा क्यों कुरान जे वाइज में कुरान तो जे तावनो वलल बिर व तकवा नेकी में एक ॿिए जी मदद कयो ये वॾो प्रोग्राम क्यों थे अल्लाह संजन हेठ लथा मूसा अलैहिस्सलाम बीठो पूछे जा मिलियो चे 50 जे मोरा 3 नथा पढ़नि हेड़ा चङा मूसा असांखे सुञातो मूसा अलैहिस्सलाम हुजूर के चाचे इन उम्मत कला तस्तती उम्मत कमजोर आ कुछ घट करा ये उम्मत पोड़ी आ ये उम्मत पोड़ी आ पोड़ी 3 दफा कुलो लापड़ नहीं सजे खत्म जो सभा पोड़ी आ न पोड़े मानो में 3 गालियों मुंदियो तो भयो नाराज न कन पोड़ा त मां बुधाया नाराज कौन थी ना पोड़ी माती तो ठन पोड़े मानो में 3 गालियों मुंदियो तो खर्च घणो सजे घर जो खर्च हिकड़े पासे पोड़े जो खर्च भले हिसाब कजो ॿियो कम सफ़ा थोरो कंदो जो सजे ॻोठ जे कावड़ियो वेठो हरू भरू न ॾियणी न वठणी इन जे करे पोड़नि जो थोरो कम बि घणो अथव पोड़नि खे वधीक कम न चओ पोड़ो वञी भाॼी वठी आयो न कश्मीर पता के बस पोड़नि खे वधीक कम न चवंदा कयो छोकिराऊं तू चोस बाबा तू लटा इस्त्री कयूं पायूं नमाज़ पढ़ कुरान पढ़ असांजे लाइ दुआ कर बस तुंहिंजी इहा ड्यूटी आहे ॿियो दुनिया जो कमु थो थो न ये पोड़ी उम्मत आहे कमु थोरो कंदी मज़ूरी डबल वठंदी हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो घटि करा पढ़ूं असां घटि मूसा छो पियो कराए ख़बर अथव
असांजो लाचार कोन होसि भयो पंहिंजो कमु होसि ॾिठई त मूं त न दीदार कयो ही त हर हर पियो दीदार करे हर हर पियो अञा 45 40 35 अञा घटि 25 अञा 20 अञा मूसा अलैहिस्सलाम जी भई दिलि थी नबी साईं सां ऐं भयो जंहिंजा दिलि थी वेंदी आहे न उन सां बहाना करे बि ॻाल्हाइबो आहे टोपी किथां वरिती अथई टोपी नथी वणेसि टोपीअ वारो जुती किथां वरिती अथई पिणस जो कारखानो मिड़ई बहानो करे ॻाल्हायां मूसा अलैहिस्सलाम बहाना शुरू किया कि उम्मत कमजोर घट करा घट जॾहिं 50 मां 5 थियूं रब जो सोना वो ॾिस लिखियो 50 तुंहिंजे करे 45 खे लीक थो ॾियां तुंहिंजा पढ़ंदा 5 सवाब 50 या हदीस मूं हैदराबाद बयान कयो हिकिड़ो कांग्रेस जो थी बीठो कि अल्लाह भलो करे मूसा अलैहिस्सलाम जो अञा हिकिड़ो दफ़ो मोटाए सां त जान ई 5 मां बि अची फाकाए नमाज 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 मन अकामहा फक़त अकामद्दीन जे नमाज कायम कई उन मोहम्मद जो सॼो दीन कायम कयो अॼु मां हिकिड़ो तव्हां भयन जे लाइ नओं पैकेज तयारु करे आयोसि पर मूंखे वारो देरि सां ॾिनई मुंहिंजो मूड फिटाए छॾियो न त अॼु मां तयारी इहा करे आयो त भयन खे ॿुधायां त असांजो नबी साईं सुबुह जो तहजुद खां पहिरियों उथंदा हुआ पोइ ओ वेंदे सुम्हण ताईं सॼो ॾींहुं नबी साईं छा कंदा हुआ उहा ज़िंदगी तव्हांखे मोहम्मद जी ॿुधाईंदा छा कयो मूंखे टाइम इहो पैकेज वरी कमर ॿिए दफ़े सॼो तहजुद खां वठी ॿुधाईंदुसि त हुज़ूर सुबुह खां वठी वेंदे सुम्हण ताईं इशा ताईं सॼो ॾींहुं असांजे नबी साईं जो कीअं गुज़रंदो रेट थी वई रब्बना अतमिम लना नूरल ए अल्लाह सभिनी जी हाज़िरी क़बूल कर ईमान ऐं इख़लास वारी ज़िंदगी नसीब कर नफ़्स ऐं शैतान खे गड़ा भया के दीन जो मरकज़ बन नबी जो गुलाम सूफी मोहम्मद इब्राहिम रहमतुल्लाह अलैह जे कब्र के जन्नत जो पाक अल्लाह उन जी बख्शिश फरमा उन जे दर्जात के बुलंद रमजान शरीफ अचे पे रोज़ा नसीब कर तरावीह नसीब कर शब कदर नसीब कर ए अल्लाह मुबारक अमाल नसीब कर पर भी असांखे ज़ालिमन तुझे मस्जिद खां परे रखे ए करीम रमजान जे चंड खां पहिरियों असांजी बख्शिश सही मग़फ़िरत फरमा सॼे कमनि कोताहिनि खे माफ़ कर रजब में बरकत ॾे शाबान में बरकत ॾे असांखे रमज़ान जो बहारो ॾेखार अल्लाह सल्ली अला इस्म मुहम्मद जिस्म मुहम्मद रूह मुहम्मद बलद मुहम्मद नासियत वजह वजीह मुहम्मद करीम मुहम्मद रहीम मुहम्मद शफीक मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम वाला आले इब्राहीम जेतिरो टाइम दुनिया में रहे कलमे जे तवार सां रह पाण ॾे घुराए रोड ते अस्पताल में जिथे हुजूं ज़ुबान खे पाक करी मुंहिंजारी आमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद सुभाणे सन भया न था